नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त घोटकी मां ख़बर ॾींदड़ डिग्री कॉलेज घोटकी में सकाफ़ती ॾियारो मल्हायो वियो, जंहिंमें कॉलेज जे शागिर्दनि सिंधी सकाफ़ती रंगनि सां सजायल स्टॉल लॻाए सिंधी सकाफ़त सां मुहबत जो इज़हार कयो। प्रोग्राम में उस्तादनि ऐं शागिर्दनि जे वॾे अंग खां अलावा ॿाहिरियां माण्हुनि बि शिरकत कई। तक़रीब जो मेहमान ख़ास रीजनल डायरेक्टर कॉलेजिस सखर गुलाम सरवर अब्बासी हो। उन खां अलावा एडिशनल डायरेक्टर साईं रखियो संदड़ो, प्रिंसिपल डिग्री कॉलेज घोटकी प्रोफेसर मोहम्मद यूनिस अब्बासी, प्रिंसिपल डिग्री कॉलेज आदिलपुर प्रोफेसर डॉक्टर अब्दुल कादिर चाचड़, प्रोफेसर अब्दुल जब्बार कलोड़, प्रोफेसर अब्दुल रऊफ शेख, प्रोफेसर अब्दुल मनान मलिक समेत ॿियनि शिरकत कई। तकरीब जे आख़िर में रीजनल डायरेक्टर सखर गुलाम सरवर अब्बासी बेहतरीन स्टॉल लगाइण वारनि शागिर्दनि ऐं स्पोर्ट्स वीक में हिस्सो वठंदड़ कामयाब शागिर्दनि में इनाम ऐं ट्रॉफियूं विरायूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।